चंडो भाव एहसास प्रोग्राम में कटौती जारी और सारी 500 रुपया फी कार्ड से कटौती जैसे तो मुस्तक औरतों दरबदरी वाली हालत में गुजार रही हितां जे आला अख्तियारनि खां उन घुर कई आहे त असांखे दुकान वारा ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि साणनि इंसाफ़ कयो वञे ऐं ॿ ॾींहं जेको सो असांखे तरसायो वियो आहे ऐं जेके हीअ तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो हिन में मुस्तक औरतूं जेके दाए रहियूं आहिनि एहतिजाज करे रहियूं आहियूं तव्हां ऐं इहे चवनि थियूं त आला अख्तियारनि खां घुर आहे त असां इंसाफ़ कयो वञे ऐं फी कार्ड ते जो आहे 500 रुपया कटौती कई पई वञे। रिपोर्ट अब्दुल हफ़ीज़ चांजो टंडो बागो शाहीन न्यूज़। फी कार्ड अथव? अच्छा अम्मा तोखे घणा ॾींहं थिया आहिनि? हा घणा ॾींहं थिया आहिनि तोखे? हा हा अच्छा ऐं कठिन घणा था? 500 जी हा अच्छा जी हाँ अभी कौन बनता है?